अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ढल टीवी न्यूज़ में वलीकार और यहाँ मारवी थी सबका मेरी शाम का नासिर हेडलाइंस। हमजा शहबाज वज़ीर आला तौर हलबरदारी वारी तक दरख्वास्त लाहौर हाई कोर्ट उपलाचदी सदर के गवर्नर से इनकार का पोए नुमाइंदो मुकर्रर करण जो हुक्म मुख्तसर फैसलो जारी कंदे चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट अमीर भट्टी हुक्म दिनो तो गवर्नर कसम खाइण का उज़र ज़ाहिर कयो आहे। गवर्नर कसम खाइण का इनकार करे नथो सघे। सदर मुमलिकत कसम खाइण लाइ नुमाइंदो मुकर्रर करे। फैसले जी कापी सदर के उमाणी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वज़ीर आज़म हाउस में कौमी सलामती कमेटी चोएम इजलास चुनी हथियारबंद फौजन के सरबराहन वफाकी वज़ीर ऐं ॿिया इजलास में शिरकत करे रहिया आहिनि। ज़रीन मौजूब इजलास में अमेरिका में अॻूणे सफ़ीर असद मजीद ख़ान के वतलब कयो वियो। असद मजीद मुबैना ख़त जे मामले ते हक़ीक़तन बाबति कौमी सलामती कमेटी के आगाही ॾींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट में अदालती कार्रवाई की लाइव स्ट्रीमिंग जो फैसलो। IT डिपार्टमेंट चीफ जस्टिस अतरमुल्ला की अदालत में सिस्टम लगाए छॾियो। ट्रायल तौर अदालती कार्रवाई महदूद पैमाने ते सीधी रीत ॾेखारी वेंदी। ट्रायल की कॉपी बाद वेबसाइट ते अदालती कार्रवाई ॾिसी सघिबी। सदर डॉक्टर आरिफ अलवी टिन वफाकी वज़ीरन के संदन उहदे जो कसम खणाई वरितो। ऐवान सदर में थियल तकरीब में सदर आरिफ अलवी वफाकी वज़ीरन जावेद लतीफ़ सालक चौधरी और आगा हुसैन बलोच के कसम खणायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हलबरदारी तकरीब में शिरकत कई। सदर आरिफ अलवी मोहम्मद हाशिम नोतई के भी मुमलिकती वज़ीर के उहदे जो कसम खणायो। बलोचिस्तान के इलाके आवारान में दहशतगर्दन जो सिक्योरिटी फोर्सेस ते हमलो एक मेजर शहीद सिपाही जख्मी थी पियो। ISPR जो सवणाइत काहियान में कैंप चेक पोस्ट ते दहशतगर्दन हमलो कयो। फोर्सेस कामयाबी सां हमले के नाकाम रहायो ऐं ज़ाबिल इलाइक़नि तां दहशतगर्दन जो पीछो कयो। फायरिंग जी रिवट में एक मेजर शाहिद बशीर शहीद ऐं एक सिपाही जख्मी थी पियो। ISPR जो चवणु आहे त फोर्सेस क़ौम सां गॾिजी बलोचिस्तान जे अमन इस्तेहकाम ऐं तरक़ी खे सबूदास करण जी कोशिश खे नाकाम ठाहिण लाइ पुरज़म आहे। वॾे वज़ीर वादली शाह आवारान में फोर्सेस ते हमले जी मज़म्मत कंदे मेजर जी शहादत ऐं सिपाही जे ज़ख्मी थियण ते ॾुख जो इज़हार कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां आवारान में सिक्योरिटी फोर्सेस ते हमले की मज़म्मत। मेजर शाहिद बशीर की शहादत ते ॾुख जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वतन की हिफ़ाज़त लाइ सिर घुरींदड़ मेजर शाहिद बशीर के सलाम पेश करे थो। सॼी क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ पाक फौज सां गॾु बीठल आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में साफ़ी मुदस्सिर नारो बादशावी केस में जबरी लापता माण्हुनि बाबति कमीशन ताज़ी रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी। चीफ जस्टिस अतरमुल्ला की सरबराही में साफ़ी ऐं ब्लॉगर मुदस्सिर नारे की बादशावी केस की ॿुधणी। चीफ जस्टिस अतरमुल्ला रिमार्क्स ॾींदे चयो त रियासत जेकॾहिं कंहिंखे ॻोल्ही नथी सघे त उहा जवाबदार आहे। घरू सेक्रेटरी के मामलो नई वफ़ाकी काबीना साम्हूं रखण जो हुकुम। ईंदड़ ॿुधणे ते अदालत घरू सेक्रेटरी के ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। लापता माण्हुनि बाबति कमीशन ताज़ी रिपोर्ट बि अदालत में जमा कराए छॾी। जस्टिस अतरमुल्ला चयो आहे त जेकॾहिं लापता माण्हुनि जी ॿीहर शिकायत ईंदी त अदालत कमीशन खे ज़िम्मेवार करार ॾींदी। इमरान खान IMF जा शर्त न मञी मुआशी बुरान पैदा कयो। सिंध समाज वफ़ाकी वज़ीर मरियम मलक चयो आहे त इमरान खान मुसलसल कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। इमरान खान कूड़ ॻाल्हाइण ऐं ग़लतियुनि ते आवाम खां माफ़ी वठे। अॻूणी हुकूमत इल्ज़ाम हणण खां सवाइ कुझु बि न कयो।
अॻूणी हुकूमत में महंगाई, बेरोज़गारी ऐं गुर्बत में इज़ाफ़ो थियो। अॻूणी वफ़ाक़ी हुकूमत असां सां सहकार न कयो। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह कोऑपरेटिव मार्केट जे बाहि मुतासनि जी चेक कराइण वारी तक़रीर में ॻाल्हाईंदे चयो आहे त हुन काबीना खे चई छॾियो आहे त 3.5 सालनि जो कमु 1.5 साल में कयो वञे। संदसि ख़िलाफ़ अहिड़ी पावर प्लांट जो केस आहे जेको बहितरीन कमु करे रहियो आहे ऐं कराची में सस्ती बिजली फ़राहम करे रहियो आहे। शर्जील मेमण सिंध काबीना जो हिस्सो बणिजी वियो। शर्जील मेमण सूबाई वज़ीर तौर कसम खणी वरितो। वफ़दी गवर्नर आगा सिराज दुरानी शर्जील मेमण खे कसम खणायो। सिंध जे वॾे वज़ीर पारां काबीना में शामिल थियण ते शर्जील मेमण खे वाधायूं। ज़रियनि जो चवणु आहे त शर्जील मेमण खे इत्तलात वारे वज़ारत जो क़लमदान ॾिनो वेंदो। रेलवे वारे वज़ीर पारां ईद ते भाड़नि में 30 सैकड़ो घटिताई जो ऐलान। रेलवे जे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक़ चयो आहे त कोशिश आहे त रेलवे में जिते बि ख़राबी आहे उहा ख़तमु कई वञे। हू इंतकाम वठण न पर कमु करण आया आहिनि। नुक़सान ते ज़ाब्तो आणण जी कोशिश कई वेंदी। रेलवे मुलाज़िमनि खे वक़्त ते पघारूं ॾिनियूं वेंदियूं। इमरान हुकूमत 6 सालनि ताईं मुआशी दहशतगर्दी कई। तरक़ी रिथाबंदी जे वफ़ाक़ी वज़ीर हसन इक़बाल चयो आहे त इमरान ख़ान सीबेक मंसूबे खे नुक़सान पहुचायो ऐं समूरनि इदारनि खे तबाह करे छॾियो आहे। मुल्क अंदरि गुर्बत में तारीख़ी इज़ाफ़ो थियो आहे। हाणे पाकिस्तान खे मुआशी तौर मज़बूत बणायो वेंदो। 24 अप्रैल खां ॿारनि खे फ़ास्ती टीका लॻाइण जो हफ़्तो मल्हायो वेंदो। सिहत जी सूबाई वज़ीर असा पेसो चयो आहे त शहरी पंहिंजे ॿारनि खे फ़ास्ती टीका ज़रूरु लॻाराइनि। सिहत बाबति मीडिया बि अहम किरदारु अदा करे सघे थी। ॿारनि खे उड़ीअ जा टीका लॻाइण तमामु ज़रूरी आहिनि। गोलाची हादसे जो हिकु ॿियो ज़ख़्मी फौत जग वधी वियो। अहमद राजू रोड ते ॿिनि मोटरसाइकिल्स में आम्हूं साम्हूं टक्कर जे नतीजे में 48 वरीह जो शख़्स नूर हसन थॾे ते फौत थी वियो। ॿियो ज़ख़्मी उर्स समेत जो ज़ख़्मनि जी सट नसंदे हैदराबाद जे अस्पताल में ज़ख़्मनि जी सट नसंदे दम लिथी वियो। फौती जो मर्द ज़रूरी घुर्ज पूरो करण बाद वारसनि हवाले कयो वियो। नवदेरो भरिसां कोच ऐं चिंची में टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो हयाती विञाए वेठो। शुगर मिल बाईपास रोड ते कोच ऐं चिंची में आम्हूं साम्हूं टक्कर थी वियो। गरीबाबाद पाड़े जे रवासी मोहम्मद फरीद भूटो सख़्त ज़ख़्मी थियण बाद अस्पताल में दम लिथी वियो। कोच ड्राइवर कोच छॾे फरार थी वियो। पुलिस पहुची कॉन्स्टेबल में वठी छॾी। कंदकोट में भित किरण सबबि 8 वरीह जी वाड़ी दबजी फौत थी वई। ॻोठ रहमल शाह में घर जी भित उस्तो किरी पई। 8 वरीह जी नीगरी सफ़ीला गोलो मौक़े ते ई दबजी दम लिथी वियो। वाक़े बाद फोटी नीगरी जे घर में कोहराम अची वियो। सदमे में संदसि वालिदैन बेहाल थी विया। रूसी बहरी जहाज़नि लाइ अमेरिकी बंदरगाह जे इस्तेमाल ते पाबंदी जो फ़ैसिलो। अमेरिकी सदर जो बाइडन चयो आहे त रूस ते दबाउ विझण लाइ कैनेडा ऐं यूरोपीय मुल्क बि पाबंदियूं लागू करण लाइ साथ ॾींदा। कंहिं बि रूसी जहाज़ खे असांजी सामूंडी पटी ते पहुचण जी इजाज़त नाहे। रूस वधीक 29 अमेरिकी शख़्सियतुनि ते पाबंदी लागू करे छॾी। पढ़ी मीडिया मूजिबि अमेरिकी नायब सदर कमाल हारिस ऐं फेसबुक जो मालिक मार्क ज़ुकरबर्ग ऐं ॿिया माण्हू रूस में दाख़िल न थी सघंदा। रूसी मीडिया मूजिबि इहो अमल रूस मुख़ालिफ़ अमेरिकी पाबंदियुनि जे जवाब में कयो वियो आहे।
ऐं पाकिस्तान जे वर्सटाइल अदाकार मोइन अख्तर जी ॾहीं वर्सीयत मलाइकी वञे। ॾखण एशिया जे तोड़े दिलनि ते राज कंदड़ मोइन अख्तर जे मदाइन पारां खेसि भेटा पेश कई पई वञे।